वज़ीफ़े में जो हाणे ॿुधायां थो इन में हुकुम टिन कुलनि जो, यानी कुल हुवल्लाहु अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। हुजूर सी फरमायो जेको अल्लाह जो बानो रोजानो सुबह जो ये आखिरी टे कुल टे दफा पढ़ी पान ते दम करे ऐं वरी शाम जो टे दफा पढ़ी पान ते दम करे, इन ते जादू भी असर न कंदो, इनके जिन भी परेशान न करे सघंदो, इनके नजर भी न लॻंदी। ऐं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मामूल हो त साईं जन इहो अमल पाबंदी सां कंदा हुआ। ऐं साईं जन इहो अमल कीअं कंदा हुआ, इहो तरीक़ो भी हदीस पाक में लिखियल आहे। मारे ख्याल कजे ये टे कुल आखिरी टे दफा पढ़ी साईं जन पंहिंजनि हथनि ते शुकारींदा हुआ ऐं उन खां पोइ साईं जन पंहिंजे बदन मुबारक ते पंहिंजा हथ मुबारक कीअं फेरींदा हुआ, यो सजो तफसील हदीस पाक में आ। ये टे कुल आखिरी टे कुल टे दफा पढ़ी साईं जन पंहिंजनि हथनि ते दम कंदा हुआ, पोइ साईं जन अॻ में पंहिंजे चेहरे मुबारक ते पंहिंजा हथ फेरींदा हुआ, पोइ पंहिंजे मथे मुबारक ते साईं जन पंहिंजा हथ फेरींदा हुआ, पोइ पंहिंजनि बाहुनि ते, पोइ पंहिंजे सीने ते, दिल ते, पोइ पंहिंजनि जंघुनि ते, पेरनि ताईं साईं जन ईअं दम कंदा हुआ। नुस्खा असां वटि जबरदस्त हिन पर को इस्तेमाल करण वारो कोन है। डॉक्टर तव्हां खे भले मां भली दवा दे पर मरीज खाए न त पोइ डॉक्टर जो कसूर कहिड़ो। सॼी काइनात जा हकीम गॾजन मुंहिंजे मिठड़े मुहम्मद अमीर जे कदमनि मुबारकनि जे मट बि न थी। हुजूर सभ खां मथे